साह जो टुटी पवण ते काम ॻाल्हि आहे मुर्शिद। अफ़सोस तुननि ते आहे जेकी कंहिंजे चवण ते साथ छॾे था वञनि। बिना दावत आयल नौजवान जी बाह भञी छॾी आहे। ज़ख़्मी नौजवान अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त नौजवान जी फरियाद ते एनसी दाख़िल कई वई आहे। इहा आम ख़बर आहे। ज़ाल चयो इहो कहिड़ो कानून आहे जो मानी तोखे मां पचाए ॾियां। मुड़ुस चयो इहो दुनिया जो दस्तूर आहे, कैदी खे हमेशा हुकूमत खाधो ॾींदी आहे। छोकरा 100 रुपए में दाढ़ी ठराए ईंदा आहिनि, सभु ॾिसण अॼु त पप्पू थो लॻे। भले छोकिरियूं 5000 जो मेकअप कराए अचनि न, पोइ बि नेठि पाण अची पुछंदी अॼु अबो वाह जो छोरो आहे, सॼे ॻोठ जो नकु अथई प्यारा नकु। जे यारी रखे न अला ज़िंदगी ठही पई। बाबा बाबा कल छोकरी वाला मुझे ॾिसण आया न। हाँ बाबा उन्हनि छा चयो बाबा? अब्बा तू उन्हनि खे पसंदि कोन आहे। पो भाउ मूंखे पसंदि करे विया आहिनि। स्कूल में मूं सां गॾु हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंजो नालो हुयो कारी, मूंखे कारो करे हली हुई होलड़ी। असां छोकरा केॾियूं बि भलियूं वीडियो छो न ठाहियूं, पर केरु लाइक ई कोन थो करे। छोकिरियुनि खे ईअं लाइक कंदा हुजनि जहिड़ा सभिनि जा 12,000 निकिता हुजनि।